दौलतपुर सिंध जो हिकु नंढो शहर जेको क़ौमी शाहराह N5 ते वाक़िअ आहे। ही इलाइक़ो काज़ी अहमद ऐं मोरे जे विच में वापारी रस्तनि ते बीठो आहे। तारीख़ हवाले सां हिन शहर जो नालो 1983 ईस्वीअ जी तहरीक बराए बहाली जमूरियत MRD तहरीक सां जुड़ियल बि आहे, जिते सियासी सरगर्मियूं ऐं एहतजाजनि जूं सरगोशियूं अॼु बि हवा में महसूसु थी सघनि थियूं। रस्तनि ते अचु वञु जारी आहे। दुकाननि में चलत फिरत ऐं परे परे खां ईंदड़ गाॾियूं दौलतपुर जी हयातीअ जी रोज़ानी तस्वीर खे वाज़िह कनि थियूं। दौलतपुर जो ज़िक्र इते ई ख़तमु नथो थिए। हींअर अचो त साईं धणी बख़्श लाखो, साईं सलीम उनड़, आकाश उनड़ ऐं निहाल वाधवाणी सां गॾिजी हिकु ॿी तारीख़ सां तव्हांखे मिल रहियूं। सिंध जी सरज़मीन जिते तारीख़ अञा बि ज़िंदा आहे। दौलतपुर जे भरिसां हिकु आला मैदान ते हिकु पुराणो ढांचो बीठो आहे। ठुल मी रुकण हिन खे चवंदा आहिनि ऐं वधीक चवनि था त ही रुगो इमारत न आहे, ही हिकु बुद्ध धर्म जो स्तूप आहे जेको लॻभॻि 1400 साल अॻु 6हीं खां 11हीं सदी दौरान तामीर कयो वियो हो। ही स्तूपिया 60 फुट ऊंचो आहे ऐं पकियुनि सिरनि सां वॾी महिनत सां जोड़ियो वियो हो। इन जी दीवारुनि ते अञा बि क़दीम फ़न ऐं सुठियूं ऐं पकियूं सिरियूं तव्हांखे नज़र ईंदियूं हूंदियूं। निहाल मथे चढ़ी वियो ऐं जाइज़ो वठणु वियो त केसि ताईं हिन जो कमु थियलु आहे ऐं तक़रीबन हू जेको तव्हांखे स्पेस नज़र अचे थो ओसि ताईं निहाल वियो। हिते एसि ताईं नई सिरे इस्तेमालु थियलु आहे ऐं मथे जेकी ठहियलु आहे माना 3 स्टेप ठहियलु आहिनि। हीअ सिर वरी मथां वरी उनखां मथां त अहिड़े हिसाब सां माना जेको आहे उहा आहे पुराणी सिर, पर जेको हेठियों हिसो आहे उनखे तक़रीबन साईं सलीम जो त 3 खां 4 साल थी विया आहिनि उनखे नओं कयो अथनि, छो जो हेठां सफ़ा डैमेज थी वई। दौलतपुर में कलंदर बख़्श लांघा साहब आहे। सादो सदो माण्हू आहे, पर हिन जी जेकी चांहि आहे न उहा लाजवाब आहे। हिते जेके बि माण्हू हूंदा ऐं जेके परे परे खां अचनि था कराची या लाड़काणे खां, हिन वटि हिन जे स्टॉप ते बीह करे हिन खां चांहि ज़रूरु पीअंदा आहिनि ऐं लाज़मी पीअंदा आहिनि। सो कलंदर बख़्श लांघा साहब दौलतपुर में जेको चांहि सुठी ठाहींदो आहे। गवर्नमेंट डिग्री कॉलेज दौलतपुर जे बारे में तव्हांखे हिकु दिलचस्प ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त 2003 में गवर्नमेंट इंटरमीडिएट जे नाले सां उन वक़्त जे वज़ीर तालीम ख़ान मोहम्मद ॾाहिरी मंज़ूर कराई, जेका ओल्ड गर्ल्स हाई स्कूल में शुरू कयो वियो हो। मौजूदा दौलतपुर डिग्री कॉलेज जे लाइ 24 लख में ज़मीन ख़रीद कई वई। दौलतपुर डिग्री कॉलेज जी बिल्डिंग लाइ दौलतपुर जे मोअज़्ज़िन हिकु कलाक जे अंदरि 13 लख रुपया चंदो गॾु करे रिकॉर्ड क़ाइमु कयो, जेके ज़मीन जे मालिक खे ॾेई ज़मीन वरिती वई। बाक़ी 9 लख किस्तुनि में ॾिना विया, जंहिंमें मोअज़्ज़िन माण्हू जो हथु रहियो। कॉलेज जे पैसनि जी जॾहिं अञा वधीक ज़रूरत महसूसु थी त प्रोफेसर इरशाद ओठो, जेको हिन वक़्तु कॉलेज जो प्रिंसिपाल आहे, उन पंहिंजे ॻोठ जी ज़ाती ज़मीन जो एकड़ खपाए कॉलेज जी ज़मीन जा पूरा पैसा ॾेई कॉलेज जे लाइ ज़मीन ख़रीद कई। डिग्री कॉलेज दौलतपुर 24 कमरनि ते मुश्तमिल आहे, जंहिंमें 8 साइंसी हॉल ठहियल आहिनि, 12 क्लास रूम आहिनि। उन सां गॾु डिजिटल लाइब्रेरी पिणु मौजूदु आहे, जंहिंमें इंटरनेट जी सहूलियत बि मौजूदु आहे। हिन वक़्तु डिग्री कॉलेज दौलतपुर में फर्स्ट ईयर मेडिकल, फर्स्ट इंजीनियरिंग, फर्स्ट ईयर आर्ट्स सां गॾु फर्स्ट ईयर प्रे कंप्यूटर जा क्लास पिणु हलनि था। प्रोफेसर इरशाद ओठो जे ज़ाती कोशिशनि सां शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी जे सहकार सां गॾोगॾु शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर साईं जलबाणी साहब ऐं मौजूदा वाइस चांसलर मदद अली शाह जे ख़ासि ताउन सां दौलतपुर लाइ 2 बसूं पॉइंटूं, हिकु छोकिरनि जे लाइ ऐं हिकु छोकिरनि जे लाइ मुक़ररु कयूं वयूं आहिनि। दौलतपुर
डिग्री कॉलेज मां 20 शागिर्द PhD करे चुका आहिनि ऐं कुझु कनि पिया ऐं 20 खां 25 नौजवान MPhil कनि पिया ऐं खोड़ सारा शागिर्द हिन वक़्तु इंजीनियर, डॉक्टर, वकील, कैप्टन ऐं खोड़ सारनि शोबनि में ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजो नालो लेक्चरर अब्दुर्रहमान राहू आहे ऐं लेक्चरर ज़ूलॉजी जे तौरु हिते गवर्नमेंट जेको आहे न बॉइज़ डिग्री कॉलेज दौलतपुर में एज़ अ लेक्चरर जूं पंहिंजूं सर्विसिस सरअंजाम ॾेई रहियो आहियां ऐं आउं तव्हांखे हिते ॿुधाइणु चाहींदुसि त हिते असां हिकिड़ो बहितरीनु BS ज़ूलॉजी जो जेको आहे न प्रोग्राम स्टार्ट करायो आहे जंहिंजी असां वटि ही पहिरीं बेंच फर्स्ट सेमेस्टर में सेकेंड टर्म जेको आहे न हिते हली रहियो आहे ऐं ही कॉलेज हिन एरिया जेको असांजो जेको आहे न काज़ी अहमद आहे उन सां गॾु गॾु जेको मोरो आहे, मोरो में बि हिकु अहिड़ो कॉलेज आहे, लेकिन ही कॉलेज जेको आहे सो गवर्नमेंट डिग्री कॉलेज दौलतपुर तव्हांखे ॿ जेको आहे न BS प्रोग्राम यानी कि ॿ तव्हांजा यूनिवर्सिटी जा प्रोग्राम तव्हांखे प्रोवाइड करे रहियो आहे। हिकु त तव्हांजी BS ज़ूलॉजी जेका 4 साल जी डिग्री आहे जेका हिन इलाइक़े में किथे बि कोन थी थिए। जीअं तव्हां पंहिंजी सबू में वञो नवाबशाह, उते बि तव्हांखे BS ज़ूलॉजी न मिलंदी, तव्हांखे खैरपुर वञिणो पवंदो या वरी तव्हांखे जामशोरे उते वञी सिंध यूनिवर्सिटी में हीअ डिग्री करणी पवंदी। लेकिन साईं इरशाद उठे साहब पंहिंजी ख़ासि महिनतुनि सां हिते जेको आहे न ही BS ज़ूलॉजी जो प्रोग्राम स्टार्ट करायो आहे जेका मां सम्झां थो त मोरे जे ऐं जेको आहे न दौलतपुर ऐं इवन काज़ी अहमद इवन जेको आहे न नवाबशाह जे शागिर्दनि जे लाइ बि तमामु घणी माना जेको आहे न ख़ुशी जी बि ॻाल्हि आहे। उन्हनि जे लाइ हिकिड़ो सुनहरी मौक़ो आहे त उहे अचनि हिते 4 साल जी डिग्री में माना जेको आहे पंहिंजो पाण खे एनरोल कराइनि हिते हिन शइ मां पंहिंजो माना जेको आहे न सिखनि हिन खे ऐं इहा डिग्री हिननि खे इलाही जेको आहे न कम में ईंदी। मां पाण ज़ूलॉजी जी 4 साल जी डिग्री करे हींअर लेक्चर जेको आहे न गवर्नमेंट में 7वीं ग्रेड जो थियो आहियां। सो इहो आहे, मां पाण मुंहिंजी जी हाणे अपॉइंटमेंट थी हुई त मां पाण ई जेको आहे न मोरे में मुंहिंजी पोस्टिंग थी हुई, लेकिन मां पाण हिन प्रोग्राम खे ॾिसी करे मोरे मां रोज़ु हिते ईंदो आहियां। त तक़रीबन 25-26 जेको आहे न किलोमीटर जो सफ़र आहे मां पाण करे अचां थो, छो त हिते हिकिड़ो सुठो माहौल आहे, छो त हिते बहितरीनु जेको आहे न पढ़ाई हली रही आहे ऐं असांजो प्रिंसिपल पूरो स्टाफ कोऑपरेटिव आहे। उनजे करे हिते हिकु बहितरीनु मौक़ो आहे। ऐं दौलतपुर जे माण्हुनि खे, मोरे जे माण्हुनि खे, इवन काज़ी अहमद जे माण्हुनि खे इहा सलाह ॾींदुसि त उहे हिते अचनि ऐं हिते एनरोल कराइनि। थैंक यू। As I am a student of BS Zoology, I am a first student to take admission in the government boys degree college Daulatpur। जीअं त आऊं BS Zoology जो शागिर्द आहियां, हिते मूंखे तमामु घणी इंट्रस्टिंग ऐं तमामु घणी ख़ुशी थी आहे त असांजे हिकिड़े नंढड़े इलाइक़े में दौलतपुर जे हिकिड़े नंढे शहर में हिकु वॾी यूनिवर्सिटीअ जो डिपार्टमेंट मिलियो आहे जंहिंमें आऊं पढ़ी रहियो आहियां। हिते असांजा बहितरीनु नमूने सां क्लास हली रहिया आहिनि ऐं असांखे तमामु घणी ख़ुशी आहे जो असांखे अहिड़ा बेस्ट टीचर मिलिया आहिनि जेके असांखे मे बी यूनिवर्सिटीअ में न मिली सघंदा। कुझु वक़्तु आऊं थोरो घणो पाण मां मायूस हुयुसि त मूंखे शायदि हिते स्टडी उहा न मिली सघे, पर हींअर आऊं तमामु घणो बहितरु नमूने सां ख़ुशि आहियां त मूंखे सभई टीचर सुठे नमूने सां पढ़ाए रहिया आहिनि। ऐं हिन खां अलावा आऊं सभिनी आस पास जे इलाइक़नि वारे शागिर्दनि खे उहो मैसेज ॾियनि सां महिरबानी करे हिते तव्हां एडमिशन वठो ऐं वॾनि वॾनि शहरनि में मे बी स्टडी हूंदी, पर हिते अञा वधीक असांखे माहौल प्रोवाइड थी रहियो आहे जेके असांखे मतिलबु मुख़्तलिफ़ शयूं प्रोवाइड थी रहियूं आहिनि। हिते तमामु घणी फैसिलिटीज़ असांखे मिली रहियूं आहिनि। मिसाल तौरु असांखे हिकिड़ो बहितरीनु हिकिड़ो माहौल मिली रहियो आहे जेके असां हुनखे सर्वाइव करे रहिया आहियूं। मुंहिंजो सभिनी खे इहो मैसेज आहे जेके नेक्स्ट जेके इंटर पास करे ॿार अॻिते अचनि था उहे घटि फीस में सपोज़ कयो मूं हिकिड़ो अंदाज़ो लॻायो त जेकॾहिं आऊं सिंध यूनिवर्सिटी में वञा त उते तक़रीबन मुंहिंजो जेको ख़र्चु अचे हा तक़रीबन 12 खां 13 लख अची वञे, पर उहा साॻी डिग्री मूंखे 4 लख मिले थी त इहो तमामु घणी मुंहिंजे लाइ ख़ुशनसीबु आहे। जेको ईंदड़ यूथ आहे मां उन्हनि खे मैसेज ॾियां त महिरबानी करे हिते एडमिशन वठो ऐं ज़बरदस्त क्लास हली रहिया आहिनि।